अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में भलीकार आम मारवी थीम सबका पेरी शाम का नाज़रीन हेडलाइंस। लाहौर की खास अदालत मनी लॉन्ड्री केस में वज़ीर आज़म शहबाज शरीफ हमजा शहबाज की बुरी जमानत की दरख्वास्त मंजूर करे वरती। केस की बुनी दौरान बयानी ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त संदसि हक़ आहे त पंहिंजी ज़मानत बाबति अदालत खे हक़ीक़तूं ॿुधाए। FIA जो बि इहो ई केस आहे जेको नेब ठाहियो आहे। संदसि ख़िलाफ़ आशियाना स्कीम ऐं रमज़ान शिकर में केस जोड़िया विया। आशियाना केस में इख्तियारनि जे नाजाइज़ इस्तेमाल जो इल्ज़ाम विढ़ियो वियो। लाहौर हाई कोर्ट तफ़सीली फ़ैसिलो ॾेई चुकी आहे। नेब पारां सुप्रीम कोर्ट पिया। नेब जी अपील खाना में 2 भेरा FIA जांच कई। ज़मानत जो मामलो अदालत में वियो त 4 जजनि संदनि हक़ में फ़ैसिलो ॾिनो। 4 जजिस चयो त करप्शन, मनी लॉन्ड्रिंग ऐं बेनामी मिल्कियतुनि जूं के शाहिदूं नाहिन मिलियूं। उन खां वधीक सची ॻाल्हि कहिड़ी हूंदी थो मेरिट ते वरी थियो। मुश्किल फैसला करण का सिवाय को भी ऑप्शन न हो। नाड़े वारे वफाकी वजीर मिफ्ताह इस्माइल पोस्ट बजट प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त तारीख़ जा 4 वॾा खसारा इमरान खान कया। गुज़िरियल हुकूमत IMF सां मादे जे ख़िलाफ़ फ्यूल ते सब्सिडी ॾिनी। मुश्किल फैसला करण का सिवाय को भी ऑप्शन न हो। वज़ीर आज़म ॾुखिया फैसला कया, पर हू आम पाकिस्तानी खे वधीक दबाइनि पिया त तारीख़ खेनि कॾहिं बि माफ़ न कंदी। पाकिस्तान एटमी ताक़त आहे, पंहिंजी मईशत सुधारणी पवंदी। मसला हल न कया पिया त मईशत एतिरो पार खणी न सघंदी। गैस में नुक़सान थी रहियो आहे, पतो नथो पवे त गैस चोरी थी वेंदी आहे या उॾामी वेंदी आहे। गैस जे शोबे में 400 अरब रुपए जी सब्सिडी ॾिनी वई आहे। कंहिं फैक्ट्री खे बैन थियण न ॾिनो वेंदो, उन सां रोज़गार मिलंदो आहे। मुल्क में जेतिरा वसीला आहिनि उन्हनि मां 5% बि इस्तेमाल न कया विया। वज़ीर आज़म स्पीकर का कौमी असम्बली के इजलास में नामूस रिसालत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते बहस कराइण जी दरख्वास्त करे छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त भारतीय हुक्मरान पार्टी BJP जे अख़बारनि जे तोहीनामीज़ बयाननि जी हू मज़म्मत कनि था। दुनिया जे 1.25 अरब मुसलमाननि जी दिलनि जो खून कयो वियो। माण्हू एहतजाज करे रहिया आहिनि। वज़ीर आज़म मौजूद 500 सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां अक़ीदत ऐं मोहब्बत जे अहम ऐं नाज़ुक मामले ते ऐवान में बहस कराई वञे। भारत में थियल मुसम्मत जोगी वाक़े ख़िलाफ़ ऐवान मुसम्मत जी करारदाद मंजूर करे। भारत समेत सॼी दुनिया खे ॿुधाइण चाहियूं था त आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हुरमत लाइ हू हर क़िस्म जी क़ुर्बानी ॾियण लाइ तयारु आहिनि। पाकिस्तान भारतीय अॻवान पारां तोहीनामीज़ बयाननि जो मामलो गॾियल क़ौमनि में उथारे छॾियो। वॾी मामलनि वारे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो गॾियल क़ौमनि जे जनरल असम्बली जे सदर सां राब्तो। तोहीनामीज़ रिमार्क्स इस्लामोफोबिया खे मुंहुं ॾियण लाइ हुन तामीरी मुकालमे ते ज़ोर। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त ॻाल्हियुनि में तोहीनामीज़ बयाननि जहिड़े मामले खे मुंहुं ॾियण लाइ बि गॾियल जिदोजहद लाइ गॾियल क़ौमनि जे किरदार जी ज़रूरत ते ज़ोर ॾिनो वियो आहे। नए पाकिस्तान जे नाले ते हिकु अनाड़ी मुल्क खे नुक़सान पहुचायो। वफ़ाक़ी वज़ीर हसन इक़बाल चयो आहे त बजट में ग़रीबनि खे रिलीफ ॾिनो वियो। सोचणो पवंदो त वसीला हुअण बावजूद मुल्क पोइते छो आहे। मुल्क खे दहशतगर्दी ऐं अंदरूनी ॾफे सबबि नुक़सान पहुतो। अफ़सोस सां चवणो थो पवे त 75 सालनि में असां अधु पाकिस्तान विञाए छॾियो। नौजवाननि खे आसान किस्तनि ते लैपटॉप ॾिना वेंदा। पंजाब काबीना में तोसी जा इम्कान। भीअ वज़ीर सुभाणे कसम खणंदा। ज़रीन वाजिब, राणा मशहूद, मुश्तबा शुजा, इमरान नसीर, ताहिर खलील, चौधरी इक़बाल ऐं यारू समान काबीना जो हिस्सो बणजंदा। कर्नल रिटायर्ड अयूब, तनवीर असलम, बिलाल यासीन, सैफ कोकर, ज़किया शाहनवाज़, मिनशाउल्ला भट्ट, जहांगीर खानज़ादा, किरण, रिटायर्ड तारिक, उस्मा बुखारी, कासिम अली ऐं नदीम कामरान बि काबीना में शामिल थींदा। पीपल्स पार्टी जा वधीक 3 वज़ीर ऐं वसलाकार बि पंजाब काबीना में शामिल थींदा। सूबे जे 60 सेक्टरनि में बहितरीअ जो कमु जारी आहे। सिंध जे वॾे वज़ीर मादली शाह चयो आहे त सूबे जे अवाम लाइ भलाई जो
कम कनि पिया। तालीमी शोबे जी बहितरी लाइ पब्लिक प्राइवेट सेक्टर पारां गॾियल कोशिशूं वठियूं पई वञनि। वॾे वज़ीर मादली शाह पारां स्पेशल ॿारनि लाइ कोरंगी में बहाली ऐं सिख्या मर्कज़ जो इफ़्तिताह। मंज़ूर वसार सूबाई वज़ीर शर्जील मेमण, शीला रसा, ख़ासि मददगार सादिक मेमण, वक़ार मेहदी, चीफ सेक्रेटरी ऐं सेक्रेटरियुनि समेत ॿियनि बि तक़रीब में शिरकत कई। नाड़े वारे वज़ीर जी प्रेस कॉन्फ्रेंस। बिजली गैस की क़ीमतुनि में वधीक वाधा है। अखबार फवाद चौधरी चयो आहे त मिफ्ता इस्माइल जी प्रेस कॉन्फ्रेंस जो गैर इमरान खान हो। मिफ्ता इस्माइल 18 तरमीमनि ज़रिए वसीलनि जी विर्छ वारे फार्मूला ते तनक़ीद करे रहियो आहे ऐं ख़ुशी जी ॻाल्हि इहा आहे त हाणे पीपल्स पार्टी जी हुकूमत उन अहम नुक़्तनि ते मुतफ़िक़ आहे। उमेद आहे त मुस्लिम लीग नून ऐं पीपल्स पार्टी उन हवाले सां अमली क़दम खणंदियूं। बजट खां अॻु ई पेट्रोल, गैस, बिजली ऐं घी महांगो थी चुको हो। अवामी लीग जे सरबराह शेख रशीद चयो आहे त भाण गैस ऐं दुकानदारनि जी बिजली बिलनि में टैक्स जी वाध कई वई। परॾेही नाड़े जे ज़ख़ीरनि में खोट मुआशी खसारे ॾांहुं वञी रही आहे। क़ौम 45 ॾींहं इम्पोर्टेंट हुकूमत जे सालमारनि फ़ैसिलनि जो इंतज़ारु करे। पीपल्स पार्टी अॻवान ऐं अॻूणो सूबाई वज़ीर डॉक्टर सिकंदर मेंद्रो लाॾाणो करे वियो। ज़रीन मौसिफ़ सिकंदर मेंद्रो कैंसर जी बीमारी में वरतल हो ऐं अमेरिका में इलाज हेठि हो, जिते संदसि साह जो सॻु टुटी पियो। डॉक्टर सिकंदर मेंद्रो जे घरवातियुनि मौसिफ़ संदसि मड़ ईंदड़ हफ़्ते पाकिस्तान आंदो वेंदो। वॾे वज़ीर मुराद अली शाह पारां डॉक्टर सिकंदर मेंद्रो जे लाॾाणे ते ॾुख जो इज़हार। मुराद अली शाह जो डॉक्टर सिकंदर मेंद्रो जे पुट ज़किया मेंद्रो सां फ़ोन ते राब्तो। वॾे वज़ीर जो चवणु आहे त डॉक्टर सिकंदर मेंद्रो सिहत, मावियात, माहिगीरनि ऐं ग़रीब आवाम लाइ अणथक जिदोजहद कई।